अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तो अनिस्ट्रिया और सच न्यूज़ नाज़रीन तासाम खबर शामिल कंदा हलूं। जुड़े खां जिथे RH CJ डॉक्टर वाहिद शाह जी गिफ़्ट सबब मरीज़ हैदराबाद वेंदे फोत थी वियो, जॾहिं लॻ रोशनाबाद वटि सुबुह जो ट्रक जे टक्कर में सख़्त ज़ख़्मी थियल नारायण पुट भोमो कोहली खे जुडो सिविल अस्पताल में पुलिस पहुचायो। ड्यूटीअ ते मौजूद डॉक्टर वाहिद शाह 2 कलाक ताईं तड़पाईंदो रहियो। 2 कलाक 20 मिंट खां पोइ रेफर लेटर ॾिनो। हैदराबाद वेंदे नाराज़ पुट भोमो कोहली ज़ख़्मनि जा सूर न सहंदे सघियो ऐं फोत थी वियो। नाज़रीन रिपोर्ट करे रहियो आहे अब्दुल गफूर कोलाची, हक़सत न्यूज़ TV जोड़ो।